ओ मामा मां इन करे बंदि कयो आहे जो हिन तूं धरल आया मां परेशान आहे। वणीता रहा बोलता रहा माना तो बाड़े मुझे लाए हैरान परेशान थियण लगी ओ यार बाबा कसम अम्मा तुझे लाइ परेशान आ। कूड़ा कूड़े पुट कूड़ा कसम तो कर यार बाबा मूं त सोचो मामे के मिंथ मेड़ करे तोखे हितां वठी हलंदुसि पर तूं हिते ॿधो चङो हुई। अधी खे चई छॾिजे हिन जे लाइ परेशान न थिए, ही असांजो महिमान आहे। एतिरो जल्दी हिनखे असां छॾण वारा न आहियूं। ॿुधो ई न दिलशेर, मूंखे बि कंहिं बि क़िस्म जी जल्दी कान्हे। मूं मां चोर बि परेशान त भाग्या बि परेशान। हाणे तव्हां वेही ॾिसिजो 2-3 ॾींहंनि खां पोइ तव्हां बेज़ार थी मूं मां पाण ई हथु कढंदव। रूंडा जॾहिं न तो मां बेज़ार थियासीं त डंडो खणी पूरे घर जो कमु कराईंदासीं। वड़े तारा कबेलिया तारा हाणे सही टूट छोरो तो रूंडे खान के दाबा चाड़े सुञाणा थो पुट सुञाणा थो। हेतरे छोरे गेरा पे मारिया हुन ही गुलेली सजे अख में गुलेली लगी बुध तेरी गोटवरी दाबा में थोड़ी सबरी के अख भी से बंदूक जो छिरो लगवा लगो से गुलेलो पर से छिरो लगवा अख जो अरे के मला अख पट्टे दो के मला बूटे दो अरे थोका मुखे ने सावला बावला रजा हथियार न ट्रेजारे संगा पागी तोरा डंडा था मुखे ट्रेजा डंडो मुंह तो बा पुत्र। यार बाबा तुर बात के हल्को रख हल्को रे होश में ये 3 ॼणा पे था मुखे कढन मेहमान के ये बेस्तो कबो आजा। ओ मामा हाणे बाबे जो छा थींदो? ही हिते हथी को आहे, तूं महिला तो निकिरण जी कर। हिन जे लाइ परेशान न थियो, जॾहिं हिन मूं त लाश खणाए पाण ई असां उते पहुचंदासीं। मामा इहो छो थो चई? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।